गुरु मुझे साईं करी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين چنبر جوائیں سچ جے مٹھیاں مور نہ بھائیں سبحان اللہ اللہ چنبر جوائیں سچ جے مٹھیاں مور نہ بھائیں کدے ابھری سنڑو وری کدے ابھری گچ ہن جے منہ میں برئی مچ تب مٹ نہ بھایاں محبوب جو تھورن متھے تھورا موتے مارو اڑن جا اللہ تھورن متھے تھورا موتے مارو اڑن جا جیے واری تھر میں تہاں بھی گھنیرا ہنے بھلائیوں ائیں بھیرا ماں تگڑے گڑی جس کے ترا شوق ساں محبت ساں بلند آواز ساں ایک دفعہ چو صلی اللہ علیہ پیارا بزرگوں بھائیروں اجو کو ہے گڈجانی جو اجتماع اسان جی گڈجانی کے سیاسی کے سماجی کے معاشرتی یا کہ دنیاوی لوبھ لالچ مقصد یا دنیاوی کے مطلب جلائے نہ ہے بلکہ یہ گڈجانی مدینے وارے سائیں جے
ज़िक्र ॿुधण जी महफ़िल सुभान अल्लाह। हिन महफ़िल के मुनअक़िद कराइण वारनि में रेस इकराम खान खेड़ो, सैयद आशिक शाह, डॉक्टर मोहम्मद सिद्दीक, सैयद शेर मोहम्मद शाह, नसीर अहमद मुगल, ज़हीर अहमद मुगल, साईं शान, शकील मुगल, शकील जुणेजो ऐं जावेद सियाल व जुमला जमायत जेका हीअ गॾिजाणी मुनअक़िद कई आहे। अल्लाह करीम शल हिन महफ़िल खे असां हड़नीअ जे लाइ बाइसे निजात बणाए, बाइसे शरफ़ व शान बणाए, असांजे लाइ आख़िरत जो सरमायो बणाए। दोस्तान मोहतरम, जेकॾहिं हिननि अहले सुन्नत जे ॾाढू तालके जे अंदरि जेके महफ़िलूं थियनि थियूं उन्हनि में साईं ख़ुर्शीद अहमद शाह जो नालो न वठिजे त उहा बेवाजिबी सॼी। सैयद सोणे जूं महिनतूं आहिनि, वीचारे जूं जफ़ाकशूं आहिनि, ॾींहुं राति साईं हिकु करे अहले सुन्नत जे लाइ तगुदो करे रहियो आहे। अल्लाह साईं खे शाद आबाद फरमाईंदो, अल्लाह साईं जो सायो असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रखंदो। नौजवान आहिनि, हिन जवानी जी कैफ़ियत में माण्हू घणो कुझु कंदा आहिनि, पर साईं खे शाबस हुजे जो दीन जी ख़िदमत करे रहिया। तव्हां त साईं जा पाड़े वारा हो, तव्हांखे त वधीक हक़ आहे साईं जो एतिराम करण जो। मां पंहिंजे मौज़ू जे तरफ़ अचां थो। हिन फ़क़ीर क़ुरान मजीद फुरक़ान हमीद सूरत तौबा जी आख़िर खां ॿियों नंबर वारी आयत तिलावत कई। इन सगोरी आयत जे अंदरि अल्लाह करीम मदीने वारे साईं जो मीलाद महबूब जो अचण, मदीने वारे साईं जो तोड़े मूंडे पहुचण, इन जो ज़िक्र फरमायो। कुछ तो ॻाल्हायो। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह इहो नथा चओ त इन्ना लिल्लाह, कुछ तो ॻाल्हायो। ईअं चुप लॻा वेठा हुजो, मूंखां वधीक तव्हांखे बुखार हुजे, ईअं न कयो, ॾाढा थियो ॻाल्हाईंदो त मूंखे बि ख़बर पवंदी त को ॿुधण वारा वेठा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो, अल्लाह वधाईंदो। मदीने वारे साईं लजपाल नबी जी ज़ात, महबूब जी शख्सियत, महबूब जी जेका ज़ाते अक़दस आहे, उहा कायनात में हड़नी ज़ातुनि में निराली ज़ात आहे। ध्यान मूंॾे कयो, तवज्जो मूंॾे कयो। महबूब जी शख्सियत जेका हुआ, महबूब हूअं त नूरुन अला नूर आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, कायनात में बेमिसल आहिनि, पर ॿुधो महबूब जी जेका ज़ाती शख्सियत वा, इंसानी लिबास में जेको महबूब आया, इहो लिबास कायनात सॼीअ में सभिनीन खां भले में भलो लिबास। जेको रूहे मोहम्मद लिबास पाए, बशरी लिबास पाए, हिन दुनिया ते मबऊस थियो, इहो लिबास कायनात सॼीअ में कंहिंजो अहिड़ो लिबास नाहे, अहिड़ो कंहिंजो जिस्म नाहे, अहिड़ो कंहिंजो हुलियो नाहे, सीरत सूरत नाहे, जेको मदीने वारे साईं जो जिस्म, महबूब जी शख्सियत, महबूब जी पर्सनैलिटी अल्लाह ताला निराली बनाई। सुभान अल्लाह। महबूब जी ज़ात छाए, अचो तो कुरान पढ़ी ॿुधायां। करीम फरमायो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। सुभान अल्लाह। लक़द जाअकुम, अलबत्ता तहकीक आयो असां वटां तव्हांजे
ए इंसानो ओ मोहम्मद मुस्तफा के मञण वारो तहकीक असां जे तरफ खां अवां जे तरफ आयो रसूल मिन अनफुसिकुम असां जो मोकलियल रसूल असां जो मोकलियल कासिद असां जी मोकलियल शख्सियत मो अल्लाह जे तरफा अवां दे आई मिन अनफुसिकुम इन हाल में जो तमाजी जान मझा हिकड़ी जान बणजी आई सुभान अल्लाह जे नफ्सन मझा हिकड़ो नफ्स बणजी आयो तव्हांजी शख्सियतुन मझा अव्हां वांगुरु हिकड़ो शख्स बणजी आयो अजीजुन अलैहि मा अनितुम जेको सब खां वधीक मोहब्बत थो रखे जेको सब खां वधीक चाहत थो रखे तव्हांजे लाइ सुभान अल्लाह तवज्जो मुने ना है यार अजीजुन अलैहि मा अनितुम यो रसूल सब खां वधीक चाहे थो त अव्हां जे लाइ भलाई के पसंद करण वारो आ अव्हां जे लाइ खैर ख्वाही के पसंद करण वारो आ अनिमा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे लाइ रऊफ बि आहे त बाझारो बि आहे शफ़क़त वारो बि आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब ओ महबूब जंहिंजी शख्सियत असां तव्हां ॾे मोकिली आहे हिन हाल में जो महबूब अव्हां जहिड़ो बशर बणजी अव्हां ॾे आयो आहे इंसान जिस्म के ढकण लाइ वॻो पाईंदो आहे कपिड़ो पाईंदो आहे लिबास पहिरींदो आहे इंसान जो असल आहे उन जो रूह इंसान जो असल आहे रूह तव्हां सां गॾु आहे तव्हांजो जिस्म ज़ाहिर थिए थो पर रूह ज़ाहिर नथो थिए जिस्म आहे पर लिबास में ढकियल आहे अखियूं कन मुंहुं सॼो ज़ाहिर आहे हथ पेर बि ज़ाहिर आहिनि पर चेहरो जिस्म सॼो ढकियल आहे लिबास में पोशीदा आहे रूह इंसान जे जिस्म में अंदर लिकलो आहे इंसान जे रूह जो लिबास ये जिस्म रब तो फरमाए दुनिया वारो बुधो मु अल्लाह तव्हांजे तरफ पंहिंजो नबी मोकिलियो आहे पंहिंजो रसूल मोकिलियो आहे उहो रसूल हीअं आयो आहे जो तव्हांजी जानण मझा बणजी तव्हां ॾे आयो आहे सुभान अल्लाह जेकॾहिं हिन नबीअ खे असां नूर वारो बणाए मोकिलियूं हा त मोकिले सघियासीं पे मलाइकनि वांगुरु बणायूं हा त बणाए सघियासीं पे पर हे थोरो आहे एहसान आहे मोमिननि जे मथां जो ईमान वारनि मंझां मोहम्मद मीर बणजी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शख्सियत जो जिस्म एडो आला वा एडो अरफा वा जो उन्हें जी जिस्मानी हैत के जिस्मानी शिकल शबीह के अल्लाह कुरान को बनाए तो वह जात बजाते खुद के भी निराली हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडी मल मदीने वारो साईं हिन दुनिया में आयो तो रब करीम फरमायो ओ इंसानो बुधो मुझो महबूब जेडी मल अहां में आयो वतकल्लुबक फिस्साजिदीन तव्हां में जीअं आयो त मदीने वारो साईं जीअं तव्हां हिक ॿिए जे पुठियां आयो जीअं बाबे आदम खां पोइ नूह खां थींदे तव्हांजे बाबे ताईं अवां पीरनि खां माहिरुनि खां थींदा हिन दुनिया में आया आहियो मदीने वारो ईअं न आयो आहे जीअं तव्हां आया हो सुभान अल्लाह पूरी ॻाल्हि न सम्झी असां आयासीं असांजो बाबो आहे असांजो ॾाॾो आहे पड़ ॾाॾो आहे तड़ ॾाॾो आहे सुकड़ ॾाॾो आहे ईअं वेंदे बाबे आदम ताईं असांजी अम्मा वा अम्मा जी माउ वा नानी आहे असांजी पड़ नानी आहे तड़ नानी आहे सुकड़ नानी आहे ईअं वेंदे अम्मा हवा ताईं ये रिश्ता आहिनि असांजा अब्बा आहिनि असांजे अब्बनि में
को ज़ानी हो, को शराबी हो, को चोर हो, को कहिड़े हाल में हो, को कहिड़े हाल में, असांखे नाहे ख़बर। अॻियनि नसुलनि में हज़रत आदम खां वठी असां ताईं विच में जेके असांजा नसुल थिया, असांजा पापा थिया, असांजा अब्बा थिया, उहे केरु हुया, कीअं हुया, कहिड़े हाल में हुया, ज़ानी हा, शराबी हा, असांखे ख़बर नाहे। पर मदीने वारे साईं जी ज़ात जे लाइ अल्लाह तो फरमाए, हे जेको जिस्म ॾिनो थमास, हे जेको बशरी लिबास पाए तव्हां ॾे आयो आहे, इहो ईअं न आयो आहे। इन लिबास खे बि मूं अहिड़ो पाकीज़ बणायो आहे। वतकल्लुबक फिस्साजिदीन, हिन बशरी लिबास में जेके मदीने वारे जा पापा आहिनि, महबूब जा नाना आहिनि, नानियूं आहिनि या ॾाॾा आहिनि, सभु साजिद आहिनि, इबादत गुज़ार आहिनि, आबिद आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह वारा आहिनि, अल्लाह खे मञण वारा आहिनि, वहदहु ला शरीक रब खे सजदो करण वारा आहिनि। सुभान अल्लाह। उन्हनि जे ईमान में शक नाहे, उन्हनि जे दीन में शक नाहे। महबूब जा ॾाॾा बि पाक, त नाना बि पाक, नसब सॼो पाकनि वारा पाक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे मुर्शिदन करीम ने ते शेर ठायो पढ़ी बुधाया, नमट तू जो मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली, चयो तो अय्युकुम मिसली। नमट तू जो मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली, चयो तो अय्युकुम मिसली। तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे, मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तू जो इस्म आहे, मिठा माखी ऐं मिसरीअ खां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं मुझे लजपाल नबी जी ज़ात, महबूब जी शख्सियत जो हे हाल वा जो अल्लाह तो फरमाए, व उमिरतु लिअन अकून अव्वलल मुस्लिमीन। ओ मुझा महबूब तू चओ पंहिंजे उम्मत वारनि खे ॿुधाए त मूंखे हुक्म ॾिनो वियो आहे त मां सभ खां पहिरियों फर्मा बरदार आहियां। सुभान अल्लाह, मुझे ध्यान कयो, सुभान अल्लाह, तवज्जो मुझे। असा समझोसीं त हज़रत सैयदना आदम अव्वल इंसान, तख्लीक में इंसानी बशरी तख्लीक में हज़रत आदम अव्वल। पर हज़रत आदम अल्लाह के मञो हिन दुनिया में अचण खां पोइ, अल्लाह के मञो जन्नत में अचण खां पोइ, जेॾीमहिल अल्लाह मलाइकनि खे गॾायो, हज़रत आदम जो मुजस्समो ठहियो, पोइ उन में फनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, पोइ अल्लाह उन में पंहिंजो रूह फूकियो, हज़रत आदम उथियो। पुछा कईंसि, अल्लाह फरमायसि त जेॾीमहिल आदम उथियो त अल्लाह खे मञई, अल्लाह करीम फरमाए त मलाइको सभु सजदो कयो। यानी आदम जी विलादत अचण खां अॻु में मलाइक हुया। ॻाल्हि सम्झ में आई या न आई? इहो सॼो वाक़ियो तव्हां ॿुधो, आलिमनि खां, बुज़ुर्गनि खां, किताबनि में पढ़ियो, पर ॿुधो हज़रत आदम जी पैदाइश खां अॻु में मलाइक हुया। पर ॿुधो क़ुरान में रब थो फरमाए, व उमिरतु लिअन अकून अव्वलल मुस्लिमीन। मुंहिंजे रब मूंखे हुकुम कयो आहे त मां तव्हांखे चवां, ॿुधायां त सभ खां अॻु में, सभ खां पहिरीं अल्लाह खे मञण वारनि में मां मोहम्मद पहिरियों आहियां। सुभान अल्लाह। मलाइक ठहिया, आदम सोनो ठहियो, हज़रत नूह नबी आयो, इदरीस
अजीज नबी आयो, हड़ई पैगंबर आया, हड़ई मलाइक आया, मलाइकन पो मञो, नबीयन पो मञो, रूहन पो मञो, अव्वलल मुस्लिमीन अल्लाह के मञण वारन में पहिरी मां मोहम्मद हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरसलनाक इला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। बता यार यहाँ न था ठारे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खतीब सिंध जो नामियारो चवंदो दादा तव्हांजी जेका सुभान अल्लाह माशाअल्लाह वा न इहा खतीबन जे लाइ पेट्रोल जो कम कंदी आहे। तव्हां सुभान अल्लाह चवंदो त असां वधीक जोश में ईंदा चओ सुभान अल्लाह। फरमायो मुझे अल्लाह फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुझा महबूब तू अल्लाह जी रहमत आई बिन्ही जहानन जे लाए हड़न जे लाए। सुभान अल्लाह। रहमत रहमत अव्वल आई पो कायनात ठई। अव्वल रहमत आई पो कायनात ठई। यानी मालूम छा थियो जिब्रील बन पैदा थियो हुयो, नबी अब नखल क्या हुआ, इंसान अब न पैदा थिया हुआ, रूह अब न ठया हुआ। अव्वल मोहम्मद मीर जी रहमत के रब खल्क्यो, रहमत खल्की बाछ पैदा थी। पो अल्लाह फरमायो त मां पंहिंजे उलूहियत के वहदानियत के हेकड़ाई के मूं चयो त ज़ाहिर कयां पो मोहम्मद के खल्क्यो। सुभान अल्लाह। अल्लाह चाहो त मां पंहिंजी रुबूबियत जो इज़हार कयां। हदीस कुदसिया मदीने वाले साईं फरमायो मुझो अल्लाह तो फरमाए त सब खां अव्वल मूं अल्लाह पंहिंजी वहदानियत हेकड़ाई यकताई के ज़ाहिर करण जो जेॾीमहिल इज़हार कयो त मूं सभिनीन खां अॻ में मोहम्मद मिठे खे खल्कियो पैदा कयो। सुभान अल्लाह। मदीने वारो पैदा थियो त मदीने वारे साईं सब खां अॻ में अल्लाह खे मञो सजदो कयो इबादत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अवल नूर नबीअ जे जो ज़ुहूर थियो पोइ आलम सारो आबाद थियो साईं। अवल नूर नबी जो ज़ुहूर थियो पोइ आलम सारो आबाद थियो साईं। अवल नूर नबी जॾहिं जिन नहा मलाइक नहा इंसान नहा अवल मदीने वारे साईं जी ज़ात हुई। सुभान अल्लाह। एक बेरे जिब्रील अमीन आयो मदीने वाले साईं की पाक बारगाह में। साईं फरमाया जिब्रील दे खबर तुझी उम्र घणी आ। या रसूल अल्लाह मुखे मुझी उम्र जी तो खबर ना है पर एतरी खबर आ त जॾहिं मुखे अल्लाह खल्कियो हो त दुनिया न हुई, जन्नत न हुई, दोज़ख न हुई, कायनात में कुछ न हो। अल्लाह जो तख्त हुयो ऐं अर्श मुअल्ला ते अल्लाह जो तख्त हुयो। अर्श मुअल्ला ते हिकिड़ो सितारो उभरंदो हो, लहंदो हो। उन सितारे के उभरंदे लहंदे मूं कई भेरा ॾिठो। सुभान अल्लाह। उन खां पोइ दुनिया ठही, उन खां पोइ मलाइक ठहिया, पोइ सभु कायनात बणी। साईं फरमायो ओ जिब्रील ख़बर अथई इहो सितारो छा हुयो, ख़बर अथई इहो सितारो केरु हुयो। या रसूल अल्लाह अव्हां ॿुधायो। साईं फरमायो त ओ जिब्रील इहो सितारो मां मोहम्मद मुस्तफा हुयुमि। सुभान अल्लाह। मुसन्नफ
अब्दुल रज़्ज़ाक़ जे अंदर हजरत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरविया हजरत जाबिर आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजा हबीब सोना ख़बर त ॾियो त अल्लाह कायनात में सब खां अॻ में कहिड़ी शइ ठाही कहिड़ी शइ तख़लीक़ कई वई साईं फरमायो ओ जाबिर अल्लाह पंहिंजे नूर मां मोहम्मद जो नूर खलकियो पोइ मुंहिंजे नूर मां सॼी दुनिया खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो आयो रब जो हबीब बेड़ा पार थी वया साईं आयो रब जो हबीब उपकार थी वया ओ खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया अम्मा आमिना जो लाल अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियों दीवारों ऐं दर जादे कादे कर नजर ओ आयो तन जो तबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग होती महबूबाणे माग लाताई सीने सा सभाग खयई लालण लबीब चमकार थी वया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी वया जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम मुझो महबूब आयो आ तव्हां जे नफ्सन मझा की हज़रत सैयदना इब्न अब्बास हिन उम्मत जो सब खां वॾो मुफ़स्सिर कुरान शरीफ जो सब खां वॾो मुफ़स्सिर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन आयत में अनफुसे जेको लफ्ज़ अचे तो अनफुसिकुम तव्हां जी जानियुनि मंझां इन लफ्ज़ अनफुसिकुम के अनफसिकुम फे जी ज़बर सां पढ़ियो आहे इन जी को माना हिय थींदी त मदीने वारो साईं अनफसिकुम तव्हां जी हिकिड़ो त माना थींदी अनफुसिकुम माना तव्हां जी जानियुनि मंझां थी आयो आहे ॿी माना हीअ थींदी अनफसिकुम माना अहिड़ो त मुंहिंजो महबूब तव्हां ॾे आयो आहे जो तव्हां में सभिनी में नफ़ीस तरीन मुंहिंजो सुभान अल्लाह अनफसिकुम मुंहिंजो महबूब ज़ोर नफ़ीस आहे नफासत सूरत में नफीस सीरत में नफीस ॻाल्हाइण में नफीस मुझे महबूब जो ॻाल्हाइण निरालो ध्यान मुझे महबूब ॻाल्हाए त ॻाल्हाइण में निरालो महबूब निहारे त निहारण में निफासत ॿुधे त ॿुधण जी नफासत हले त हलण जी नफासत महबूब मक्के में रहे त रहण नफासत मदीने ॾे हिजरत करे इहो हिजरत जो सफ़र नफासत वारो साथ नबीअ जी अहिड़ी आहे जो इने जो हर हर पहलू नफीस तरीन आहे कायनात सॼीअ जे अंदर को बि इंसान अहिड़ो नाहे जहिड़ो मुंहिंजो मदीने वारो ताजदार नफीस जेकॾहिं अवां अब्बा आयो तव्हांजे बापे हुजण जो फर्ज़ छाहे अब्बो हुजण कीअं थींदो आहे हली ॾिसो त मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे बच्चे हज़रत क़ासिम सां कीअं बेवफ़ादारी कई हज़रत इब्राहिम सां कीअं बेमहबत कई जे अवां ञाणण वारा आहियो त ख़ातून अतहर जे बापे हज़रत हबीब करीम ने नज़र कयो जे
तव्हां सुहरा आयो त मौलाए कायनात मौला अली जे सुहरे दे नज़र कयो सुभान अल्लाह गनीअ जे सुहरे दे नज़र कयो जेकॾहिं अवां न्याणा आयो त अबू बकर उमर जिस्ते न्याणे दे नज़र कयो सुभान अल्लाह दोस्त आयो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी महबूब जी आमद सरदार जी आमद अल्हम्दुलिल्लाह हिन नूरानी प्रोग्राम के अंदर दादूजा मशहूर रूहानी शख्सियत पीरे तरीक़त ताबे शरीयत मोहसिन अहले सुन्नत हजरत किबला साईं अली मोहम्मद जान नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया तशरीफ फरमा चाहे असा साईं के दिल के गहरान से बदी करते हो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब बड़े आवाज से एक दो बबी है दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने वाले साईं के अल्लाह नफीस तरीन बनायो कियां जो महबूब जी जात के दिसी बुद्धि मलाइका भी तस्वीर पढ़ंदा वो तो अल्लाह के न बनो बल्कि मलाइका भी महबूब जी जात के दिसी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये कंदा अचो त हदीस ॿुधाया मदीने वाले साईं जे चाचे हजरत सैयदना महबूब जे सोट हजरत सैयदना इब्ने अब्बास अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है मदीने वाले साईं फरमायो मुझे लजपाल नबी मुझे सोने सरदार फरमायो बिला शक तखलीके आदम का 2000 साल पहरिया सुभान अल्लाह 2000 साल पहरिया अल्लाह ताला जे अग्यां अल्लाह जे सामू अल्लाह हिकड़ो नूर खलकियो हुयो जेको नूर अल्लाह जी तस्बीह पढ़ंदो हुयो अल्लाह जी तस्बीह कंदो हुयो वो उन जी तस्बीह ॿुधी मलाइका भी तस्बीह पढ़ंदा हुया सुभान अल्लाह के याद कंदा हुया अल्लाह जो जिक्र कंदा हुया अल्लाह जी तस्बीह बयान कंदा हुया वो जने अल्लाह हजरत आदम के खलकियो तो उन नूर के संदस पुठीअ में मुंतकिल कयाई हजरत आदम जी पुठीअ में उन नूर के रखयाई वो अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला आदम जी पुठीअ में मुखे जमीन ते लाथो वो जरी मल जमीन ते लाथो हुई उन महल मां आदम जी पुठीअ में हुयस वरी जरी मल अल्लाह यो नूर नबी नूह जी पुठीअ में मुंतकिल कयो त नूह जी जरी मल बेड़ी हली पे त उन महल मां उन जी पुठीअ में हुयो सुभान अल्लाह अरे यो नूर अल्लाह हजरत इब्राहिम जी पुठीअ में मुंतकिल कयो इब्राहिम जरी मल बाह में आड़ा में किरियो पे उन महल यो नूर उन जे पुठीअ में हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी मदीने वाले साईं के अल्लाह नफीस बनायो नफासत अहिड़ी जो अल्लाह उन जे खानदान वारन के नूर वारो बनायो
इन हदीस मजां साबित इहो थियो त महबूब जे जंहिं बि अबे जी ज़िक्र आयो पे त उन जी पुठीअ में नूर मुहम्मदी चमकियो। सुभान अल्लाह। जंहिंजी पुठीअ में नूर मुहम्मदी आयो पे, जंहिंजे बदन में नूर मुस्तफा आयो पे, ॿई ॼणा अल्लाह नफीस बणाया हुया, पाकीज़ा बणाया हुया। उन्हनि जो खानदान अल्लाह अर्फ ऐं आला बणायो आहे। सुभान अल्लाह। वींदे ॻाल्हि जेॾीमहिल हज़रत सैयदना अब्दुल्ला ते पहुती त हिकिड़ो अजीब वाक़ियो अचे थो त हज़रत सैयदना अब्दुल्ला महबूब जो बाबो, मदीने वारे साईं जो अबू, मक्के में कंहिं गलीअ मां लंघियो त मक्के में या ॿिए कंहिं अहिड़ी जॻह ते जिते यहूदियुनि जी हिकिड़ी वॾी आलिमा राहिबा औरत हुई, उन हज़रत अब्दुल्ला खे ॾिठो। उन चयो त मां तोसां शादी करण थी चाहियां, मां तोसां शादी करण थी चाहियां। साईं फरमायो मां पंहिंजे अबे खां इजाज़त वठां, पोइ ॾिसंदुसि। ॿिए ॾींहुं जेॾीमहिल आया त साईं जन पंहिंजे घर थी पोइ आया। जेॾीमहिल आया त उन माई जेका वॾी आलिमा हुई, लखें हज़ारे उन दौर जा उन जा मुरीद हुया, मोतक़िद हुया, मोहबत रखण वारा, जेके ख़िदमत करण वारा। जेॾीमहिल साईं अब्दुल्ला साईं आयो त माई चयो त अॼु मां तोसां शादीअ जो ऐलान नथी कयां। साईं फरमाइस त छो? चई तुंहिंजे पेशानीअ में हिकिड़ो नूर हुयो, मूंखे ख़बर हुई इहो नूर आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर आहे। सुभान अल्लाह। मूं पंहिंजे किताबनि तौरात, ज़बूर, इंजील में पढ़ियो आहे त उन्हनि में लिखियलु आहे त अल्लाह आख़िरी नबी मोकिलींदो, पर उन जे मोकिलण जो अंदाज़ हे आहे जो उन जो नूर हर पीउ जी पेशानीअ में चिमकंदो आहे। उन जो निशानियूं मूं तो में ॾिठियूं आहिनि, पर राति तूं पंहिंजे घरां थी आयो आहीं, अॼु उहो नूर मुंतकिल थी वियो आहे। मूं पे चाहियो त इहो नूर अल्लाह मूंखे अता करे। सुभान अल्लाह। भागहन आमिना जा जो अल्लाह आमिना के आखिरी नबीअ जो अबू बणायो। वरी जेरी मना हजरत सैयदा आमिना जे बदन में महबूब आया त हजरत सैयदा आमिना जे बारे में रिवायतूं थियूं अचनि, तवील रिवायतूं आहिनि। उन्हनि मां कुझु ॻाल्हियूं थो ॿुधायां। साईं जी अम्मा थी फरमाए जेॾीमहिल मदीने वारो ताजदार मुंहिंजे बदन में आयो त हर महीने में कंहिं न कंहिं नबीअ जी आमद बि थिए, कॾहिं ख़्वाब में, कॾहिं सुजाॻीअ में को न को नबी पियो अचे, को न को बिशारत ॾियण वारो पियो अचे। चवे पियो त ओ आमिना तोखे मुबारक जो तुझे पेट में को आमन आए, नबीयन जो ताजदार, इंसानन जो इमाम मोहम्मद आए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तौरात, ज़बूर, इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी सुरहान नबी। तौरात, ज़बूर, इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी वाखान नबी। कुरान जी हर हिक सूरत में तुझी सूरत जी सुरहान नबी। तौरात, ज़बूर, इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी वाखान नबी। आदम खां वठी ईसा ताईं हर पैगंबर पैगाम ॾिनो। सुभान अल्लाह। जो अचण वारो आहे आखिर में, अदा इछो अचण वारो आहे आखिर में, सब नबियन जो सुल्तान नबी। तुझो हुस्न जमाल कमाल पिरी, करी रहम करम भला भाल पिरी।
तुझो मिसल मिसाल मुहाल पिरी सुभान अल्लाह तुझो मिसल मिसाल मुहाल पिरी अही अबरन आसिन साण नबी तौरात ज़बूर इंजील अंदर सिक्र सिक्र में तुझी वाखाण नबी जे हित न मञन से हुत मञंदा महमूद मकाम ॾिसी तुंहिंजो हूंदी हर हिक बात में वाई तुंहिंजी हूंदे अफरन आसिन साण नबी जो सिकमा सदे सलवात पढ़े तू अर्ज उन्हैया जा अघाई थो जे तू राजी या रसूल अल्लाह जे तू राजी ता रब राजी कढे दिल पर साईं छो कान के जी अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी ज़ात जेमल अम्मा आमिना जे बतन में आई त हजरत सैयदा आमिना भी चवे हर महीने में कदे को मलाइक कदे को नबी मूं वट आयो पे हर एक बिशारत दिनी पे ओ आमिना तोखे मुबारक आ जो आखिरी नबी मोहम्मद तुझे बतन में आ जेमल विलादत जो वक्त थियो त मदीने वाले साईं जे विलादत जे बारे में सैयदा आमिना फरमायो खरज मिन्नी नूर सुभान अल्लाह ये नची द पुत्र आयो आ ये नची द औलाद मुजो थियो बच्चो थियो न फरमाइण लगी खरज मिन्नी नूर मुंह मजाम नूर निकतो नूर बुनिए जो वेठी मक्के में आ त शाम मुल्क जो माड़ियूं हिनन अखियुन सां ॾिसां पई सुभान अल्लाह अम्मा जो हाल इहो आ त पंहिंजे ज़ात जो शान छा हूंदो सुभान अल्लाह ॿुधायां महबूब बीठा मदीने में हिन बीठा मस्जिद नबवी में हिन साईं जन फरमायो फजर ते देर सां पहुता ये जेका हदीस पढ़ंदो मुहद्दिसन में मशहूर तरीन हदीस आहे हिन हदीस के सरीमान मलय आला जी हदीस हर मुहद्दिस पंहिंजी किताबन में इहा हदीस आंदी आहे मदीने वारे साईं मुझे लजपाल नबी फजर नमाज देर सां पढ़ाई देर सां महबूब मस्जिद में आया जिनमल नमाज पढ़ी दंग कयन फरमायन ओ असहाबियो मुखा पुछो छो नथा मु अज छाजे ला देर कई सुभान अल्लाह पुछो मां छाजे ला देर कई सभनी न जो क़िबला अमा बुधायो साईं ने फरमायो अज जिए तहज्जुद पढ़ी मां पंजे मुसल्ले ते वेठो हुयुस जिए फजर तहज्जुद पढ़ी मुसल्ले ते वेठो हुयुस मुंह डिठो त मुजो रब मुझे सामो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुत्र हे मां नूर जी गाल नथो कया मता को चवे त साईं नूर वारे जी तो गाल करे न हे मां बशरी लिबास जी तो गाल कया हेसी ताई जेके भी मु रिवायतूं बुधायूं न हिन बशरी लिबास जे बारे में बुधायूं सुभान अल्लाह हजरत हबीब करीम दा फरमायन ये वेठो हुयुस पंजे मुसल्ले ते वेठो हुयुस जिए नजर खणी हिय दिठुम त मु पंजे सामू हसीन सोहणी सूरत में पंजे रब जो दीदार कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे रब मुझे फरमायो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मोहम्मद बुधाए मलई आला जा फरिश्ता केड़ी गाल में बहस था कन पिया केड़े मामले ते बहस था कन मु अर्ज कयो मौला मुखे खबर नाहे वरी अल्लाह पुछो त ए मोहम्मद बुधाए मलई आला जा फरिश्ता केड़े मामले में बहस था कन मु जो मुखे खबर नाहे वरी टीहर पुछो वियो मु जो या रब मुखे खबर नाहे जिन टे दफा रब पुछो ओ अल्लाह मुझे वेझो थियो मां अल्लाह जे वेझो थियो
एडो वेझो थियुस अल्लाह पंहिंजी कुदरत वारा हथ मुंहिंजी पुठीअ ते रखिया अल्लाह जी कुदरत जे हथन जी थधाण मूं सीने में महसूस कई सुभान अल्लाह कायनात में जो कुछ हुयो जो कुछ आए जो कुछ थी तो सब शय जो अल्लाह मुखे इल्म ॾेई छॾियो सुभान अल्लाह ज़माना टे माज़ी हाल मुस्तक़बिल साईं अल्लाह फरमाइनि जो कुछ हुयो जो कुछ थी रहियो आ जो कुछ थी तो हर शय जो अल्लाह मुखे इल्म ॾेई छॾियो वेठो मदीने में हुयुस वेठो पंहिंजे घर में हुयुस पर मलाए आला वारन फरिश्तन जूं ॻाल्हियूं ॿुधां पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो साईं इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो आही नूरी नबी निर्वार तू आही सुन सकी सरदार तू मुझा मदनी मिठा मुझा सैयद सचा सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा मदनी मिठा गाल समझ में आई है ना आई मकसूद सजी तकरीर जो है आ तो मदीने वाले साईं जी जेका ज़ात असां दे आई उन जी ज़ात जी जेका शख्सियत हुई महबूब जी जेका शख्सियत हुई उहा पंहिंजी शख्सियत में ही निराली सुभान अल्लाह मूं तव्हांखे ॿुधायो त अल्लाह उनखे नफ़ीस बणायो अल्लाह उनखे मोमिनन जे लाइ हरीस बनायो रऊफ बनायो रहीम बनायो उहे सिफ़तूं ॾिनईंस जेके कंहिं ॿिए इंसान खे अल्लाह न ॾिनी महबूब पंहिंजी ज़ात में शख्सियत में वराउल वरा बणिजी आयो हाणे जेकॾहिं को महबूब जी ज़ात मां ऐब कढे महबूब खे पाण जहिड़ो चवे महबूबन करीमन जी ज़ात जो शान घटाए वो पाण घटिजी वेंदो ॻरी वेंदो ख़त्म थी वेंदो महबूब जो ज़िक्र न ख़त्म थियो आहे न थी महबूब जो ज़िक्र मलाइकन बि कयो नबीयन बि कयो ख़ुदि अल्लाह पाण बि कयो अल्लाह कीअं कयो रब तो फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी मां अल्लाह मुंहिंजा मलाइका गॾिजी पिया था इन जो ज़िक्र कयो तव्हां यादि कयो या न कयो मां पाण पंहिंजे महबूब खे यादि कयां थो पियो युसल्लून यानी अॻ में बि कयां थो पियो हींअर बि कयां थो ईंदड़ ज़माने में बि कंदुसि जॾहिं केरु न हुयो तॾहिं बि मूं यादि कयो पियो जॾहिं तव्हां थियो तॾहिं बि यादि कयां थो पियो जॾहिं तव्हां ख़त्म थी वेंदो तॾहिं बि यादि कयो महबूब जो ज़िक्र असां खां अॻे हुयो आहे ऐं रहंदो हाणे ॻाल्हि असुल हे आ जेके यार जो ज़िक्र कंदा उहे पाण निर्वाह थींदा जेके इन ज़िक्र खे कंदा उहे पाण निर्वाह थींदा मिसाल ॾियां तव्हांखे सेवाणी सरकार ते वेंदा हूंदा सेवाणी कलंदर सोने ते तव्हां सभई वाक़ुफ़ आहियो ऐं तक़रीबन सभई थी बि आया हूंदव लखनि माण्हुनि जो मेलो मतो हज़ारे दुकान खुलिया पिया आहिनि को खुला पियो थो खपाए को मिठाई पियो थो खपाए सॼो सेवण जो शहर कलंदर साईं जे नाले ते खाए थो कलंदर को बादशाह कोन हो को हुकुमरान कोन हो को राज रैयत वारो कोन हो कलंदर तॾे ते वेहण वारो मुहम्मद मुस्तफा जे दीन ते हलण वारो सुभान अल्लाह मदीने वाले साईं जे दीन जो पैगाम खणी दर दर पहुचाइण वारो किथां मरवंद खां हलियो आहे किथे अफगानिस्तान उज़्बेकिस्तान किथे पाकिस्तान सेवण
हेॾो पंध करे हिते को माइट कोन आहे कलंदर सोने जा हिते महबूब जो दीन पहुचाइण महबूब जे दीन जे लाइ आयो महबूब जे ज़िक्र जे लाइ आयो जेको महबूब जे ज़िक्र जे लाइ आयो अॼु उन जी दरबार ते लखे माण्हू पैदा पलजनि बल्कि सॼो सेवण उन जे नाले ते थो खाए सुभान अल्लाह मञेसि या न मञेसि पर खाइण सभई था पिया पर असांजी हुकूमत बि कोन थी मुड़े उहा बि हितां पई थी खाए सुभान अल्लाह ओ कलंदर जा जेके दॿा पिया आहिनि उहे मां चंदो खणी बि खाई था वञनि हुकुमरान असांजूं हुकूमतूं हुन जे नाले ते थियूं पलजनि पर कलंदर न हुकुमरान न बादशाह बस मोहम्मद मीर जो पैगाम खणी पहुचाए सुभान अल्लाह महबूब जो ज़िक्र ॻाइण वारो जे महबूब जे ज़ाकिर जो इहो हाल आहे त ख़ुदि मज़कूर ज़ात जो शान सुभान अल्लाह समझो ॻाल्हि सम्झ में आयो बस ॻाल्हि हीअ आहे महबूब जो मीलाद जो महीनो ईंदो आहे असां मीलाद जूं महफ़िलूं सजाए महबूब जो ज़िक्र कंदा मन को अल्लाह जो बानड़ो महबूब जो ज़िक्र ॿुधी महबूब जे ज़ाकिर बणिजी वञे महबूब ते दुरूद सलाम पढ़ण वारो बणिजी वञे हे महफ़िलूं असां इन लाइ न आहियूं सजाईंदा त के ख़ुशि थियनि या के नाराज़ थियनि न असांजे हिन महफ़िलुनि जे इनइकाद जो मक़सदु हे आहे त तव्हां मां को न को महबूब जो आशिक़ थी कान का ज़बान कान का दिल महबूब सां मुंसलिक थी पवे गॾिजी पवे कंहिंजो न कंहिंजो ताल्लुक़ मुस्तफ़ा सां जुड़ी पवे असांजे हिन महफ़िलुनि जो इनइकाद जो मक़सदु इहो आहे पोइ जॾहिं जेको महबूब सां जुड़ंदो आहे उहो सॼी दुनिया जो राणो बणिजी दुनिया जो मालिक बणिजी बसि हाणे दोस्तो भाइरो मुंहिंजो तव्हां खां अर्ज़ इल्तिजा हे आहे त यार जेसी ताईं सिसीअ में साह आहे जेसी ताईं अल्लाह पसा ॾिना आहिनि जेसी पूरा नथा थियनि तेसी यार जो मगर ख़ान थी वञे महबूब जो सना ख़ान थी वञे महबूबन करीम जूं नातूं पढ़ दुरूद सलाम पढ़ ख़ुदा जी इज़त जो कसम जे रिज़्क़ जी तकलीफ़ अथई महबूब जे सिदक़े अल्लाह रिज़्क़ जी तंगियूं ख़तम जे दुनियावी मामलात परेशानी अथई अल्लाह सभु मोझारा लाहे छॾींदई शर्त आहे त महबूब जो थी मूं तव्हांखे ॿुधायो त कलंदर सुहिणो को हुकुमरान कोन हुयो तॾहिं ते वेहण वारो अॼु लखे उन जे नाले ते खाइनि था पिया तुंहिंजे नाले ते बि केई खाईंदा अलाह जो दर त कोन बंदि थियो आहे न दर जेको कलंदर सुहिणे लाइ खुलियल हो असां लाइ बि खुलियल आहे पर असां मां केरु वञे हले हाणे वक़्तु आहे मुंहिंजा अदा मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा मुंहिंजा सोना हिन दिलि खे मोहम्मद मीर सां जेके निमाज़ नथा पढ़ो अॼु अहद कयो त 5 वक़्त निमाज़ जेके मदीने वारे साईं ते दुरूद सलाम नथा पढ़ो अॼु वाइदो कयो त महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदासीं महबूबन करीमन खे यादि कंदासीं मस्जिद या 15 कज़ा न कबा जेसीं अल्लाह तव्हांजे जीअ में ताक़त रखी आहे मस्जिद जो 15 कज़ा न अल्लाह तव्हांखे शाद आबाद कंदो बसि आख़िर में मीलाद जी हिकिड़ी नात पढ़ंदुसि उन खां पोइ तकरीर ख़तमु कंदुसि साईं दुआ फरमाईंदा ऐं महबूब जे मीलाद जो नंगर बि थींदो ऐं ख़ुर्शीद शाह जे सफ़ा सखी थी पियो आहे तो महबूब जे मीलाद जी नात पढ़ां थो ऐं तव्हांखे पढ़ाइणी पवंदी हज़रत सैयदना अब्बास महबूब जो चाचो हो आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां तव्हांजी नात पढ़ण थो चाहियां साईं फरमाया चाचा मुंहिंजी नात पढ़ दुआ थो ॾियां सूरत न मटंदो सुभान अल्लाह ऐं तव्हां ॾिसो जेके महबूब जा असल सना ख़ान पैसे वारा न पैसे पढ़ण वारा न जेके हक़ीक़ी मदह ख़ान आहिनि जीअं जीअं कुराड़ा थींदा तीअं तीअं हुनजी सूरत सुहिणी थींदी सुभान अल्लाह तव्हां इहो आज़माए वञी ॾिसो महबूब जा जेके बि मदह ख़ान आहिनि सो उन लाइ तव्हांखे हीअ नात थो ॿुधायां तव्हां बि यादि कयो मन महबूब जे मदह ख़ाननि में असांजो बि नालो लिखिजी वञे कंहिं कुंड पासे में उन किताब में कंहिं कुंडड़ी ते असांजो नालो लिखिजी वियो असांजे लाइ ई थो थी वञे अचो त गॾिजी पढ़ूं सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अची वियो रंग
अची वियो आयो नबी संगदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार चो अची वियो रंगीलो रची वियो मोमिन सब मिलाद मल्हायो मोमिन सब मिलाद मल्हायो गॾिजी नबीअ जूं नातूं ॻायो आयो अखियुनि जो आधार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगड़ो रची वियो अची वियो थोड़ो मथे खणी तूं पढ़ता अची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी ताज लोला की सिर ते सजाए ताज लोला की सिर ते सजाए खत्मे नबूवत चादर पाए आयो नबी नंगदार अल्लाह आयो नबी नंगदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगीलो रची वियो अची वियो रंगीलो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो रबीउल अव्वल माह मुचारो रबीउल अव्वल माह मुचारो बारी वारो भलारो सुनो सोमरवार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगीलो उम्मत जा थिया भाग भलेरा धुअण आयो मुहड़ा मेरा उम्मत जा थिया भाग भलेरा धुअण आयो मुहड़ा मेरा लहंदो सभिन जी सार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा लहंदो सभिन जी सार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा अची वियो साईं रंगड़ो रची वियो अची वियो रंगीलो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह मुझे जो अमान जो खुदा ने पानी बारगाह में